अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। 27 आईनी तरमीम ते इंसाफ़ कानून वारी स्टैंडिंग कमेटी जो अॼु शिकवार वोटिंग जो इम्कान जमियत उलमा इस्लाम करल कमेटी जे इजलास जो बाइकआउट करे छॾियो। तहरीक इंसाफ़ पारां तरमीम ते बहस लाइ पूरे ऐवान ते मुश्तमिल कमेटी ठाहिण जो मुतालबो। पीजीआई जे पार्लियामेंटी लीडर अली ज़फर चयो आहे त तरमीम जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, पढ़ण खां सवाइ उन ते बहस नथो करे सघिजे। कमेटी जे चेयरमैन फारूक एच नाइक चयो आहे त तरमीम जे शिकनि ते 80% मुशावरत थी चुकी आहे। 20% मामलनि ते अॼु मुशावरत मुकमल थी वेंदी। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट रैंक हासिल करण वारा ताहयात वर्दी में रहंदा। 27 आईनी तरमीम जा अहम नुक़्ता साम्हूं अची विया। 27 आईनी तरमीम में चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जो नओं उहिदो मुतारिफ़ करायो वियो। आर्मी चीफ ही चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस हूंदो। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट रैंक हासिल करण वारा ताहयात यूनिफॉर्म में रहंदा। फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट जो रैंक ऐं मरातूं बि ताहयात रहंदियूं। पार्लियामेंट ज़रिए फील्ड मार्शल ऑफ एयर फोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट जो उहिदो ख़त्म करे सघिजे थो। 27 आईनी तरमीम तहत आर्मी चीफ, नेवल चीफ ऐं एयर चीफ जी मुक़ररी सदर वज़ीर आज़म जी एडवाइस ते कंदो। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म थींदो। तरमीम तहत वज़ीर आज़म चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जी तजवीज़ ते पाक आर्मी मां कमांडर नेशनल स्ट्रेटेजिक कमांड जी मुक़ररी कंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त आईनी तरमीम मंगारे या अरबा जे ॾींहुं क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। इतिहादियुनि ते कुझु नुक़्तनि ते एतिराज़ थी सघे थो, जिन ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त आईनी तरमीम सां सूबनि जी ख़ुदमुख्तियारी मुतासिर न थींदी। 27वीं तरमीम क़ौमी असेंबली मां अक्सरियत सां पास थियण जी उमेद आहे। क़ौमी शहर अल्लामा इक़बाल जो अॼु 148 जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्डन जी तब्दीली वारी तक़रीब नेवी जे दस्ते ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। GOC लाहौर अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरी। गार्डन पारां इस्लामी पेश सदर आसिफ अली ज़रदारी पारां शाइर मशरिक़ के जन्म दिहाड़े ते लफ़्ज़नि जी भेटा पेश। कंदरा वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। 25 वरियनि जे नज़ीर अहमद बुरड़ो जो ज़मीन मां गोलियूं लॻल लाश मिलियो। दोस्त मथां क़तल जो इल्ज़ाम। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। नवाब वली मोहम्मद में बदमनी खिलाफ SCP जे सॾ ते हड़ताल। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंद। दुकानदारनि पारां हिमायत। अॻवाननि चयो आहे त शहर जे भर पासे बदमनी वधी वई आहे। फुरथियल गाॾियूं ऐं ॿियो सामान वापसि कराए अमन बहाल करायो वञे।